JDA जे सर ते सिंधु ते नवां केनाल अॾण ख़िलाफ़ एहतजाजी मार्च कयो, जंहिंखां पोइ सिटी गेट ते धरणो हयो, जंहिंजे करे ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। एहतजाजी मार्च JDA, क़ौमी अवामी तहरीक जस्कम, पाकिस्तान ख़ासि ख़लील इत्तेहाद, JUI, STP, अवामी जमहूरी पार्टी, अवामी पौरियत तहरीक ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते JDA अॻवान काउंसलर मोहम्मद अमीन ब्रोही, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट मुनव्वर जतोई, अवामी पौरियत तहरीक जे अॻवान एडवोकेट रहीम बख्श बुगियो, एडवोकेट कुन्नल खोसो, एडवोकेट मोहम्मद आलम ख़ासखेली, पाकिस्तान ख़ासि ख़लील इत्तेहाद जे सदर रईस ज़मीर अहमद ख़ासखेली, सहाफ़ी नादिल चांडियो, JUI अॻवान मौलवी नज़ीर अहमद ब्रोही, जस्कम अॻवान अली चांडियो ऐं ॿियनि एहतजाजी धरणे ख़िताब कयो। अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध जा हारी आबादगार सुजाग थियनि, असांजूं ज़मीनूं बंजर करे सिंध दुश्मन मनसूबा ठाहिया पिया वञनि। पाणी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सिंध जे हुकुमराननि ग़लति फ़ैसिला करे सिंधी माण्हुनि खे तबाह करण जी गहरी साज़िश रची आहे। हिननि चयो त सिंध जे केनालनि ऐं वाहनि में पाणी न पहुचंदो त असांजूं ज़मीनूं किथां आबाद थींदियूं। सिंधु दरिया मथां 6 केनाल ठाहिण वारो मनसूबो फौरी रद्द कयो वञे। सिंध सुकाईंदे हिन बंदियुनि ख़ातिर